हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। पंजाब जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणण लाइ मुस्लिम लीग नून मुतहरिक थी वई आहे। वज़ीर आज़म अॼु मुस्लिम लीग नून जी कोर कमेटी जो इजलास तलब करे वरितो आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। पंजाब जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जे आणण जे लाइ मुस्लिम लीग नून मुतहरिक आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु मुस्लिम लीग नून जी कोर कमेटी जो इजलास तलब करे वरितो आहे। इजलास में पंजाब हुकूमत खे किराइण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां सां शेयर कयूं पिया। पंजाब जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणण लाइ मुस्लिम लीग नून मुतहरिक थी वई आहे। वज़ीर आज़म अॼु मुस्लिम लीग नून जो कोर कमेटी जो इजलास तलब करे वरितो आहे। अहम ख़बर आहे, अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं। पंजाब जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणण लाइ मुस्लिम लीग नून मुतहरिक थी वई आहे। वज़ीर आज़म अॼु मुस्लिम लीग नून जी कोर कमेटी जो इजलास तलब करे वरितो आहे। इजलास में पंजाब हुकूमत खे किराइण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वेंदो।